नाज़रीन, अवामी नीयत में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में म्युनिसिपल कमेटी जा 12 सालनि खां कम कंदड़ कच्चा मुलाज़िम पक्का न थी सघिया आहिनि। एॾी वॾी ॿोॾ बावजूद म्युनिसिपल कमेटी खिपरो में कम कंदड़ सैनिटरी वर्करनि खे 3 महीने जी पगार कोन थी आहे, जंहिं करे खिपरो म्युनिसिपल कमेटी में कम कंदड़ कच्चनि मुलाज़िमनि कम छॾे हड़ताल कंदे अॼु तारिक मसीह, लालू गुजराती, रवि गुजराती, कोडू मसीह जी अॻुवाणी में मेन चौक खिपरो ते एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी एसी खिपरो ऐं CMO खिपरो खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। हिननि साफ़ियुनि आॾो दाहींदे ॿुधायो आहे त असां 12 सालनि खां कमु करियूं था, असांखे पको नथो कयो वञे। 3 महीने खां पगारूं बि नाहे ॾिनियूं वयूं। सरकारी पगार 12,000 हुजण बावजूदि असांखे 9,000 पगार ॾिनी वञे थी। असांजा पका आर्डर कोटा ते मिलियल आहे, से नथा ॾिना वञनि। PP अॻुवाण जे बंगलनि ते कमु कंदड़नि खे कचो मुलाज़िम ॼाणाए पगारूं ॾिनियूं वञनि पियूं ऐं सफ़ेद पोश मुलाज़िम घर वेठे पगारूं खणनि पिया। हिननि चिता ॾींदे चयो त असांजूं पगारूं न थियूं ऐं पका आर्डर न मिलिया त असां शहर जो गंद किचरो खणी AC खिपरो ऐं CMO ऑफिस खिपरो आॾो एहतजाज तौर उछलाईंदासीं। 3 महीनो हले वियो और ॿिया जेको ईंदा जेको चेयरमैन इहो हिननि जा माण्हू माने रखंदा, हुननि खे आर्डर बार्डर आहे न पक्का ॾींदा। असीं 12 साल खां हलूं पिया, असांखे आसिरे में हलाए पिया की तव्हांखे माने पक्का कंदा कोन था करे साईं। धुप माने न को ईंदा न को कुझु। हिननि खे माने झाड़ू बाड़ू ॾियो, कोडर झाड़ू माने ॾियो, गाली त माने करे पगार फ्री जी माने न खणंदा आहे। ॿिया जेको माने वॾेरा आहे कुझु माने हुननि जा हारी बारी आहे, उन्हनि जा नाला साईं असांखे यादि कोन्हनि साईं। हुननि जा घटि में घटि मुंहिंजे अंदाज़ में 75 माण्हू हुननि जा आहिनि, 400 माण्हू हुननि जा आहिनि। हर को असांजा 40 आर्डर आया, असांखे आसिरे में हलाइनि पंहिंजे हारियुनि खे ॾेई छॾियो। असांजो को इंसाफ़ कोन थियो आहे। असांजी उमिरि बि निकिरे, असां मतिलबु 30-35 साल उमिरि थी वई आहे, असांजो 3 महीने खां पगार कोन थियो आहे। हुननि जा को वरी अली हसन जा माण्हू आहिनि, कोई वसीम जा माण्हू आहिनि, कोई सरफराज आजर जा माण्हू आहिनि, सभु सोराब खान जा माण्हू आहिनि। हर पीपल्स पार्टी असांखां को इंसाफ़ कोन कयो आहे। असां 12 साल खां मरूं पिया, असांजो हक़ जो मारियो वञनि पियो। असां साईं 3 महीने खां कोन थियो पगार, 3 महीने खां ग़रीब असीं हड़ताल कयूं था। असांखे जमादार दाबा था ॾियनि। असीं 2 ॾींहं थिया आहिनि साईं हड़ताल पिया कयूं, सभु पिया ॾियनि जमादार। सभिनि जो थी वियो साईं, असांजो कोन थियो। हाणे कच्चनि वारो असां ॾो कयो अथई आहे कोन थी आहे। ऐं जेका पक्का मुलाज़िम आहिनि, जेका असांजा इंस्पेक्टर आहिनि, सैनिटरी वर्कर, बाक़ी सभु वठी चुकिया आहिनि ऐं असांजे लाइ त को ॻाल्हि लाइ तयारु कोन आहे। बाक़ी इंस्पेक्टर अचे थो, असांखे असांजो हक़ त वठाए ॾियो। 350 खां 400 मुलाज़िम आहिनि, सभु गैर नाजाइज़ भर्ती आहिनि। को ड्राइवरी पियो करे, को बनी जो कमु पियो करे, ॾियो वञे। असांखे कंहिंखां को कमु कोन आहे, असांखे असांजा आर्डर ॾिया वञनि बसि। इहे साईं PP जा माण्हू आहिनि, वसीम जा आहिनि, कुछ अली हसन जा आहिनि, कुछ सरफराज राजर जा आहिनि, कुछ वॾे सोराब मरी जा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।